अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजो गुलशन अदीद फेज़ 2 चेज़अप जे साम्हूं पार्क में किताबी मेलो हिते लॻी रहियो आहे। 3 ॾींहंनि जो छंछरु आचर ऐं सूमर ताईं जेको बोर्ड मुतासिरनि जी मदद जे लाइ कमाई जो जेको 25% आहे उहो बोर्ड मुतासिरनि जी दवा ते ऐं उन्हनि जे राशन ते जेको आहे सो ख़र्चु कयो वेंदो। हीअ किताबी मेलो जेको 3 ॾींहंनि जो लॻी रहियो आहे उन में साईं वली नारे जो साहब असां सां सहकार कियो आहे टेंट टेबलुनि जो ऐं हींअर गॾु बि बीठा आहिनि। सो साईं तव्हां छा चवणु चाहींदा? यकीनन ही जंहिं क़िस्म जो असां या तव्हां गॾिजी हे कमु कयूं पिया, यकीनन सिंध जे माण्हुनि खे हिन महिल उन्हनि सभिनी शयुनि जी ज़रूरत आहे ऐं असां सभु गॾिजी उन्हनि जी मदद कंदासीं। रुगो सरकार ते या ॿियनि जमातुनि ते आलमी धुरनि ते रुगो भाइण बि ग़लति आहे। पंहिंजे पाण त जदोजहद करणी पवंदी आहे। जेको तव्हां असां ॿिया दोस्त जेके बि अमल करे रहिया आहिनि इन ज़रिए असां माण्हुनि जी मदद कयूं। ऐं हीअ जंहिं क़िस्म जो 3 ॾींहं जो जेको असां मेलो लॻाए रहिया आहियूं इन ई नियत सां लॻाए रहिया आहियूं त माण्हुनि जी मदद थिए। ऐं इल्मु दोस्त जेके गुलशन अदीद जा रहवासी आहिनि, इल्मु दोस्त ऐं किताबनि सां चाव ऐं ज़ौक़ु रखंदड़ आहिनि, उहे दोस्त अॻिते अचनि ऐं इन ज़रिए किताब ख़रीद कनि। ऐं जेको 25 असां सैकड़ो जेको मुनाफ़ो जेको आहे डिस्काउंट जेको असां ख़रीदार खे ॾींदा हुआसीं उहो मुनाफ़ो असां हुन ख़रीदार खे न ॾींदासीं, पर उहो बोर्ड मुतासिरनि जे लाइ वक़फ़ कंदासीं ताकी हुननि बि जेको आहे सो राशन में दवाउनि में ऐं ॿिया जेके बि उन ज़रूरत ज़िंदगी जूं सहूलियतूं उन में असां ख़र्चु करे सघूं। सो दोस्तनि खे वधी चढ़ी इन 3 ॾींहंनि जे मेले में अचणु घुरिजे ऐं किताब ख़रीद करणु घुरिजनि त इहो हिकिड़ो बहितरीनु अमल आहे। उन्हनि जो फलाह थी वेंदी, उन्हनि जी मदद बि थी वेंदी। वधि में वधि गुलशन अदीद वासियुनि खे मां इहो ई चवंदुमि ऐं इल्मु दोस्त माण्हुनि खे ख़ासि तौर ते चवंदुमि, मुख़ैर हज़रात खे वधि में वधि इहो चवंदुसि त अचो असांजे कैम्प ते अचो सुभाणे ऐं किताब ख़रीद कयो। ऐं सिंध जे उन्हनि मारूड़नि झांगीड़नि जी जेके बरसाति में सटियल आहिनि, परेशान आहिनि रोडनि ऐं रस्तनि ते ऐं जेको आहे खुले आसमान हेठि वेठा आहिनि ताकी उन्हनि जी मदद थी सघे ऐं असां सभु गॾिजी उन्हनि जी मदद कयूं ऐं सिंध खे हिकिड़े नई अंदाज़ सां तामीर कयूं, जदीद अंदाज़ सां सिंध खे तामीर कयूं, इल्मु अक़ुल फ़हम वारी सिंध पैदा कयूं। वॾी महिरबानी तव्हांजी। जी सिंध महिरबानी। दोस्तों, आइडियल सुपर मार्ट जे साम्हूं ही किताबी मेलो लॻंदो 3 ॾींहंनि जो। हिन जी तयारी हली रही आहे जेको सुभाणे खां 9-10 बजे खां स्टार्ट थींदो ऐं राति देरि ताईं 10 बजे ताईं ही लॻल हूंदो।